अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सवाल हुयो त छा असां पंहिंजे शरीक हयात खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हलाए सघूं था, यानी जीअं असां चऊंसि ईअं करे। इन जो जवाबु आहे त बिल्कुलु थी सघे थो। इहो बिल्कुलु आसान आहे। कुझु ॻाल्हियूं सिखंदासीं जंहिंजे ज़रिए असां इहो पंहिंजो मक़सदु पूरो करे सघूं था। इहा ॻाल्हि तव्हांखे ख़बर हूंदी त अगरि को शख़्स कंहिंखे एंज़ाइटी आहे या का बुरी आदत अथसि उहा ख़तमु कराइणी आहे, उनजे इलाज लाइ स्पेशलिस्ट जेके हूंदा आहिनि हिप्नोथेरापिस्ट, उहे इन्हनि जो इलाजु कंदा आहिनि हिप्नोटाइज़ करे। उन शख़्स खे चंद एक्सरसाइज़ जे ज़रिए हिप्नोटाइज़ कंदा आहिनि उन्हनि खे, ऐं बाआसानी पोइ उहे पंहिंजे उन्हनि जे लाशोर में वञी करे उहे जेके प्रोग्राम उन्हनि खे करिणो हूंदो आहे या सुठियूं ॻाल्हियूं रखे करे ख़राबु ॻाल्हियूं जेके बि आहिनि उहे रिमूव करे छॾींदा आहिनि। इहो त हिकु स्पेशलिस्ट जे तमामु आसान ॻाल्हि आहे कंहिं शख़्स खे हिप्नोटाइज़ करण जे लाइ। सवाल इहो पैदा थिए थो त आम शख़्स इहो कीअं करे थो सघे। इन जे लाइ जवाबु इहो आहे त कुदरती तौर ते कुझु अहिड़ा मरहला ऐं कुझु अहिड़ा वक़्त आहिनि जंहिं टाइम ते कुदरती तौर ते शख़्स हिप्नोटिक स्टेट में हलियो वेंदो आहे, ऐं उन्हनि वक़्तनि जो ऐं उन्हनि मरहलनि जो फ़ाइदो वठी करे असां बि इहो बाआसानी कमु करे सघूं था। असां बि उन जे ज़हन खे पंहिंजे मुताबिक़ हलाए सघूं था। हाणे उहे वक़्त कहिड़ा आहिनि ऐं असांखे उन्हनि वक़्तनि में छा करणु खपे इहो ॾिसंदासीं। ऐं इहो यादि रखणु खपे त इहो थोरो वक़्तु वठंदो, हफ़्तो बि लॻी सघे थो, महीनो बि लॻी सघे थो, पोइ असांखे रिज़ल्ट मिलंदो जेको असां चाहियूं था। पहिरियां उहे मरहला ॾिसंदासीं जंहिं मरहलनि में उहो हिप्नोटाइज़ स्टेट में हूंदो आहे। पहिरियों त टीवी ॾिसण जे वक़्तु, या को क्रिकेट आहे, या को सीरियल हले थो, या मोबाइल में मशगूल आहे, उन टाइम ते दिमाग़ जी फ्रीक्वेंसी 4 खां 7 ताईं हूंदी आहे। नॉर्मल हालत में 14 खां 30 जे अंदरि हूंदी आहे। इहो अगरि असां EEG मशीन लॻाए ॾिसूं त उन में रीडिंग अची वेंदी त फ्रीक्वेंसी छा पई हले। जीअं दिलि जी धड़कन ॾिसण लाइ ECG मशीन लॻाई वेंदी आहे ऐं दिमाग़ जी फ्रीक्वेंसी लाइ EEG मशीन लॻाए करे ॾिठो वेंदो आहे। ऐं आम हालत में अगरि कुझु असां कमु चऊं, मसलन चऊं सुभाणे घुमणु हलंदासीं, त उन टाइम ते इहा ॻाल्हि असांजी डायरेक्ट शऊर में वेंदी आहे ऐं शऊर में फिल्टर थींदी आहे। ऐं लॉजिक लॻाए या कुझु बि उहो सोचणु शुरू थी वेंदो। पहिरियां ॾिसंदो त टाइम कोन्हे, सोचींदो या पैसा एतिरा कोन्हनि, हेतिरो ख़र्च थी वेंदो, अञा सैलरी अचण में टाइम आहे, पोइ आख़िर में चवंदो न नथा वञी सघो, ॿियो दफ़ो ॾिसंदासीं वरी कॾहिं हलंदासीं। या कंहिंजो मूड आहे त अॼु हुननि खे पंहिंजे घर दावत ॾिए, पोइ पंहिंजे शरीक हयात खे चवे या पंहिंजे स्पाउस खे चवे थो त अॼु मुंहिंजा माइट ईंदा, थोरो ख़िदमत सही सां कजांइ। पोइ वरी उतां जवाबु ईंदो न अॼु घर ख़राबु आहे, हेतिरी सफ़ाई करणी पवंदी, हे बि टाइम कोन्हे, हो बि शइ कान्हे, अॼु छॾींसि, वरी पोइ ॿियो दफ़ो ॾिसंदासीं। अहिड़े ई तरीक़े जेको कुझु तव्हांखे करिणो हूंदो आहे पोइ उहो शइ न थी सघंदी आहे। हाणे हिन जे लाइ 2-3 टाइम आहिनि जंहिंमें ऑलरेडी कुदरती तौर ते इंसानु हिप्नोटाइज़ या हिप्नोटिक स्टेट में हलियो वेंदो आहे। उन्हनि मां हिकु आहे कुझु ॾिसण जे वक़्तु, यानी TV ॾिसण जे वक़्तु को सीरियल हले थो या क्रिकेट हले थी, अहिड़ी का शइ हले थी जंहिंमें ॾिसण में मशगूल आहे, पूरो फोकस उन TV ॾे आहे, या मोबाइल में कुझु ॾिसे वेठो थो, पूरो फोकस उन मोबाइल में आहे। इन टाइम ते बिल्कुलु हिप्नोटिक स्टेट में हलियो वेंदो आहे इंसानु, ऐं शऊर जी फ्रीक्वेंसी बिल्कुलु डाउन थी वेंदी आहे, 4 खां 7 जे अंदरि हली ईंदी आहे। उन टाइम ते जेका बि तव्हांखे ॻाल्हि करणी आहे बाआसानी करे सघो था। ऐं ॻाल्हि करण जे टाइम ते तमामु नरम आवाज़, सही तरीक़े सां ॻाल्हि करणु खपे। उन टाइम ते तव्हां कुझु बि तव्हांजी जेका ज़रूरत आहे या को कमु आहे उहे चई सघोसि था। उन टाइम ते अक्सर शिकायत इहा हूंदी आहे त असां जेको बि ॻाल्हायूं था जवाबु सही कोन थो मिले, या हा अच्छा सही आहे, इन खां वधीक को जवाबु कोन्हे। तव्हांखे लॻे थो त तव्हांजी ॻाल्हि ॿुधी कोन थी वञे, पर यादि रखो त इहो असल में असांजे उन जे लाशऊर में प्रोग्राम थी रहियो हूंदो आहे। इहा जेका फुल टाइम मेमरी आहे, हिकिड़ी टेम्परेरी मेमरी आहे, शऊर में हूंदी आहे, हे फुल टाइम मेमरी आहे, हे हिते सेव थी वेंदी। बाद में कॾहिं बि तव्हांखे कुझु चवणो हूंदो आहे त उहो साॻियो ई प्रोग्राम सिर्फ़ु रन थियण जी देरि हूंदी आहे,
बाक़ी सेव उन टाइम ते ऑलरेडी थी चुको हूंदो आहे। उन टाइम मिसाल तव्हां इहो बि चई सघो था, अगरि घुमण जो मूड आहे, पासे में वेही करे तमामु सुठनि लफ़्ज़नि में, मिसाल अॼु मौसम तमामु बहितरीनु आहे, अॼु छो न घुमण हलूं, ॿार बि काफ़ी टाइम खां चवनि था ॿाहिरि घुमण जो। अहिड़े ई तरीक़े सां तव्हां कुझु बि पंहिंजी ॻाल्हि उन ते पहुचाए सघो था। ॿियो तरीक़ो आहे इनडायरेक्ट ॻाल्हि करणु, इनखे इनडायरेक्ट इंटेक्शन बि चयो वेंदो आहे। इन में तव्हांखे छा करिणो आहे त पंहिंजे स्पाउस जी, पंहिंजे शरीक हयात जी का जेका तव्हां सां चङाई कई आहे या चङाई कंदा आहिनि, उन खे कंहिं ॿिए सां शेयर कयो, अहिड़े तरीक़े सां जो उन्हनि जे कननि ते, तव्हांजे स्पाउस जे कन ताईं, तव्हांजे शरीक हयात ताईं कननि ताईं इहा ॻाल्हि वञे। या त उहो अगरि नाहे त कंहिं अहिड़े शख़्सियत सां कयो जेका इहा तव्हांजी ॻाल्हि हुननि ते पहुचाए, त हू ॾिस केॾो न सुठो आहे, मुंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो आहे, यानी जेके बि हुनखे ख़ुशि कनि अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायोसि, मां बीमार थी पियसि झटि में डॉक्टर वठी आयो, या डॉक्टर ॾे वियासीं, मुंहिंजी ॾाढी केयर कंदो आहे या मुंहिंजो ख़्यालु थो रखे। अहिड़े तरीक़े सां जेके बि हुन भलायूं कयूं आहिनि, उहे भलायूं कंहिं तव्हांजे उन्हनि जो ज़िक्र अहिड़े तरीक़े सां कयो जीअं हुन वटि पहुचनि, इनडायरेक्टली उन्हनि वटि पहुचनि। या उहो किथे उन ई कमरे में वेठो आहे त कंहिं ॿिए सां तव्हां ॻाल्हायो था त उनखे इहे ॻाल्हियूं ॿुधायो त उन्हनि जे कननि ताईं पहुचनि। या कंहिं अहिड़े टाइम ते त तव्हांखे ख़बर हुजे त हे माण्हू हुन ताईं इहे ॻाल्हियूं पहुचाईंदा त मां उन्हनि जी साराह पई कयां या मां उन्हनि जो साराह पियो कयां। त हिकिड़ो इहो तरीक़ो आहे। ऐं इहे इहे ॻाल्हियूं बार बार करणु खपनि, छो जो इहो असांजो दिमाग़ु अहिड़े टाइप जो ठहियलु आहे त इन खे रिमाइंडर खपे, इहे शइ बार बार थींदियूं आहिनि। अल्लाह अज़्ज़ व जल बि क़ुर में जेके बि अहमियत वारियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र बार बार कयो आहे। निमाज़ आहे, केतिरो दफ़ो कयईं, जेके बि अहिड़ा कम आहिनि उन्हनि जो ज़िक्र जेको आहे बार बार, हे इंसान जो दिमाग़ु ठहियल ई अहिड़े सिस्टम जो आहे जिन्हनि खे रिमाइंडर खपे। ऐं इन खां पोइ ॿियो वक़्तु आहे सुम्हण जे टाइम ते, जॾहिं अधु निंड ऐं अधु सुजाॻ हूंदो आहे इंसानु, त उन टाइम ते बि उन जे पासे में अची तमामु नरम आवाज़ सां, आवाज़ जो इहो अंदाज़ु हुजे जीअं टे शख़्स हिकिड़े कमरे में वेठा आहिनि त ॿ जॾहिं पाण में ॻाल्हाईंदा आहिनि त कहिड़ी नरम ऐं धीमी आवाज़ सां ॻाल्हाईंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जो हुजे। ऐं पोइ बि उन टाइम ते बि उन जी तारीफ़ कयो, तव्हां सुठा आहियो, तव्हां हीअं कंदा आहियो, यानी जेका बि ॻाल्हि हुजे सिर्फ़ु उन जी बसि तव्हांखे तारीफ़ करणी आहे। हाणे ॾिसो न, अक्सर थींदो छा आहे, असां चवंदा आहियूं तूं चवणु कोन थो वठी, मां हीअं चयो, हो बि कोन कई, हे बि कोन कई, अक्सर उन जी असां इनकार में रहंदा आहियूं। पोइ छा थींदो आहे, असां जॾहिं को कमु चवंदा आहियूं, पोइ हुननि ॾिसंदो आहे त हाणे जॾहिं 10 दफ़ा कोन कयो आहे त 11 दफ़ा बि कोन थो कयां। पर जेकॾहिं तव्हां हर दफ़ा उनखे इन्हनि टाइमनि ते इहा शइ चवंदो त तव्हां मुंहिंजी हर ॻाल्हि मञींदा हो, तव्हां मुंहिंजी केयर कंदा हो, तव्हां हीअं सुठा आहियो, उन्हनि जी इहा तारीफ़ कंदो त पोइ कॾहिं बि तो चवणु को बि कमु तव्हां इन्हनि खे चवंदो, ऑटोमेटिक प्रोसेस उहो पोयां सिर्फ़ु प्रोग्राम रेडी हूंदो, सिर्फ़ु इन चवणु क्लिक करण ते उहो प्रोसेस थींदो, त ठीकु आहे कयूं था इनशाला, उहो तव्हांजो कमु थी वेंदो। ऐं साॻिए तरीक़े सां उथण जे वक़्तु जॾहिं निंड खां अञा उथंदो आहे माण्हू, उन टाइम ते बि हिप्नोटिक स्टेट में ई हूंदो आहे, उन टाइम ते बि तव्हां इहो साॻियो ई रिपीट कयो। सो इहे जेके बि टाइम आहिनि, इन्हनि टाइमनि इन्हनि वक़्तनि ते तव्हां इहा शइ सिर्फ़ु उन्हनि जी सुठियूं उन्हनि सां ॻाल्हियूं कयो, उन्हनि जी तारीफ़ वारियूं ॻाल्हियूं हुजनि, या पंहिंजो जेको कमु आहे उन जो अंदाज़ अहिड़े तरीक़े सां कयो मन रहण वारो, त उहो जेको बि आहे उते प्रोसेस थींदो। इनखे तव्हां हिकिड़ो हफ़्तो सिर्फ़ु कंटिन्यू इहा शइ ईअं रखो, तव्हांखे उन हफ़्ते में न त पोइ ॿिए हफ़्ते में रिज़ल्ट मिलणु शुरू थी वेंदो। अगरि कंहिंखे को घणो ई मसिलो आहे, साइकोलॉजिकल अफेक्ट आहे, या ॿिया बि कुझु ॿाहिरियां मसइला हेॾां होॾां अथसि, उन में थोरो टाइम लॻी सघे थो। बाक़ी आम जेको नॉर्मल शख़्स आहे उनखे हिकिड़े हफ़्ते में इहा तव्हांखे रिज़ल्ट मिलणु शुरू थी वेंदी। उमेदु आहे त इहा ॻाल्हि तव्हांखे आसानी सां सम्झ आई हूंदी। अगरि का बि ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त पोइ कमेंट करे असांखे ॿुधाए सघो था, ऐं ॿियो को बि सवाल करण जे लाइ कमेंट करे असां खां सवाल पुछी सघो था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।